वक़्तु आहे। कमदार असां ॿिन्ही जे घर जो ॻंढापो मियां उम्मीद अली खान जे करे आहे। जेकॾहिं उहो गुज़ारे वियो कमदार त मुंहिंजो आसरी सहारो बि ख़तम थी वेंदो। सरकार गुस्ताखी माफ़ थे। मूंखे त लगे थो त साईं उम्मीद अली जी बीमारी में भी का चंगाई है। क्या मतलब है तुझो? सरकार ही वक्त आ साईं उम्मीद अली के पुछण लाइ अवां पाण वटि हली वञो। मां उन्हनि जे दर ते हली वञा जिन मुंहिंजी इज़त जो को बि ख़्याल कोन कयो। सरकार हू बि इहा ई ॻाल्हि सोचींदा। मुझी गाल मञो बाबा, ही वक्त अथव, अहिड़ो धक ॿियो आहे कोन बाबा। अब्बा शहर में अलाए कहिड़ी मानी मिलंदी हूंदी। उते आहीं त सुखियो, का तकलीफ़ त कान थिएव? तूं अजायो ख्याल न कर अम्मा, मूंखे उते का बि तकलीफ़ कान्हे। बसि अब्बा, मूं त दिलि ते पत्थर रखी तोखे शहर छॾियो आहे त मन को बच्चो सुधरी पवे। पण हे त असली राज़ी कोन्हे को पुट। मूंखे ख़बर आहे अम्मा, बाबा जा अबा ॾाढा कमदार आहे। हुनजी मर्ज़ी आहे त मां बि वञी कमदार थियां। धूड़ पई कमदारीअ ते। पण हे त जी पंहिंजी क़यामत कारी कई आहे। मूं सोचे छॾियो आहे अम्मा, मां पढ़ी वठां पोइ पाण हिते कोन रहंदासीं। अलाह उहो ॾींहुं बि ॾेखारींदो पुट। बसि तूं रुगो दिलि लॻाए पढ़जे। बुछड़नि जी सोबत खां पुट पासो कजे। दुनिया जा हाल ॾिसी पियो त कहिड़ा आहिनि। अची वएं? जी बाबा। माने जी सिक लगी हूंदी। कीअं पई हले तुंहिंजी पढ़ाई? ठीकु आहे बाबा। माने त चए थी त वाह मुंहिंजो पुटु पढ़ी वॾो ऑफिसर थी तो। अलाह कंदो, तूं छो थो सड़ी? हाणे छेड़ा फोर ॿुधाए पुटु खे त मां संदसि दुश्मन आहियां। न, तूं त वॾो असांजो सॼण आहीं। भली ॿई मां पुट वेठा आहियो, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो जवाब त ॾियो। खाओ मोचो, पायो मोजो, तॾहिं बि मां ख़राब, तव्हीं वरी बि चङा। मैणा न ॾे बाबा, असां सॼी उमिरि तुंहिंजे ख़ैरात ते गुज़र कोन कंदासीं। अञा भरीस मुंहिंजे बरख़िलाफ़। इहो पढ़ी सुधरियो पीउ खे ईअं जवाब ॾिबो आहे। सच में त आहे मच। तो जेका ॻाल्हि कई उनजो जवाब ॾिनो अथसि। इहे न तो चाड़ा ॾिनसि त सुभाणे लठ खणंदे बि देरि कोन कंदो। दिली मुंह में एतिरी ताक़त कान्हे जो तोसां अजायो ये बात ना। सिकील थो बच्चो घर आया, उहा त ॻाल्हि तोखे वणे ई कान थी। हाँ अरे तो ॾिठो कोन मुंहिंजी थोरी ॻाल्हि ते ईअं पुठी ॾेई मुड़िसूं थी हलियो आहे। ॻाल्हि ॿुधी अथई, मूंखे पुट जा इहा अफ़ाल वणनि कोन था। तुंहिंजा त अफ़ाल ॾाढा सुठा आहिनि, बाक़ी मुंहिंजो पुटु ख़राबु आहे। भली ख़ुदा जो वास्तो अथई। आयो अथई को खाटो पुटु, वञी वञी ॾिसीसि। चङो चङो। हा सही वॾा, खुश चङो भलो। ॾे ख़बर आहे त ख़ैर? ख़ैर कोन्हे, तॾहिं त आयो आहियां। छो छा थियो आहे? सूबेदार बाहि ॿारे ॾिनी आहे, अव्हां जे ख़िलाफ़ पुछा ॻाछा पियो करे। पोइ अच भला उतां किथे ते लिखियूं? सरकार जन किथे आहिनि? सरकार जन ते आहिनि कोन, ॿाहिरि वियल आहिनि। ओ हलो भला। अच्छा अच्छा हले।
बाबा साईं मूं हार्ट स्पेशलिस्ट सां ॻाल्हायो हुनजो चवणो आहे त तव्हांखे अञा 2-3 ॾींहं हॉस्पिटल में रहणो पवंदो। बस बा ख़ुदा कंहिंखे कंहिंजे वस न करे। सुतो पियो जो मियां अहमद अली खान सुतो पियो बाबा। अदा भले करे आया। अधी खुश ताई न? हाँ अदा। चाचा सलाम अलैकुम। बाबा शाजिया खुश है न पुट तू? जी चाचा साहब। मियां अहमद अली खान भला हाणे तव्हांजी तबियत कीअं आहे? बस अदा फिलहाल त मौत जे मुंहं मां बची निकितो आहियां। अल्लाह अल्लाह बाबा अल्लाह। बाबा तव्हां छो बीठियूं आहियो? वेहो न थी वेहो 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 शाबाश शाबाश। मियां उमेद अली खान बाबा जेकॾहिं हयाती आहे त पोइ को बि लार लोॾो कोन्हे को। अदा अवां बि त हेॾो सारो ऑपरेशन करायो हो। अधे पोइ हयाती आहे त हलां पियो। ख़ुदा तव्हांखे सलामत रखे। सभिनी जा वॾा आहियो। मियां उमेद अली खान मां बाबा हाणे हलां थो ॻोठ। को कमकार हुजे त ॿुधाइजि। अदा एतिरो जल्दी? बस हाणे अदा घड़ी खणी वेहो त सही। अदे मियां उमेद अली खान खां पुछण आयोसि पोइ त घणा ज़रूरी कमकार आहिनि। चङो पोइ हाणे ख़ुदा हाफ़िज़। अकबर जी बाबा साईं। पुट अदा जिन खे ॿाहिरि छॾे अचि। हा न न न न न मियां अहमद अली खान हिन ॻाल्हि जी का बि ज़रूरत कान्हे का। चङो ख़ुदा हाफ़िज़ बाबा। अब डॉक्टर साहब केॾी महिल ईंदो? बाबा डॉक्टर साहब बस अचण वारो आहे। अॻे त सवेर अची वेही रहंदो हो। हाँ देर सवेल ईंदो पर हाणे से डॉक्टर साहब वॾो डॉक्टर थियो अथई देर तो थियो वञेसि। अबो चइबो त हाणे ग़रीब गुरबे खां चढ़ी वियो। ॿुधो साईं डॉक्टर साहब तव्हां ग़रीब जे लाइ हिते वेठो आहे। उफ ओ हो ॾाढी देर थी वई। केतिरो न पंधु करे आयो आहियां। मरीज़ त सभु मोटी विया हूंदा है न? हाँ इलाही इलाही मरीज़ आया मोटी हलिया विया। मूंखां सवाइ त ॿियो केर बि कोन आयो आहे डॉक्टर साहब। चओ साईं तूं त आयो आहे हाणे मियां तोखां अॻु में त इलाही मरीज़ आया पर डॉक्टर साहब जो देर कंदो भला। उफ दरअसल मुंहिंजी कार जो पेट्रोल ख़त्म थी वियो। रस्ते में बीह रही पंधु करे आयो आहियां। हाँ हाँ असीं डॉक्टर साहब वॾो डॉक्टर आसीं हाणे वॾनि वॾनि माण्हुनि जे घर साईं चकास करणु वेंदो त रस्ते में तो साईं पोइ पेट्रोल त ख़त्म थींदो न साईं। अरे पर कहिड़ा वॾा माण्हू? डॉक्टर साहब ये डिप्टी कमिश्नर साईं ये मैजिस्ट्रेट। अरे पर मां त मरीज आयो अथई मरीज डॉक्टर साहब काफ़ी देर खां तव्हांजो इंतज़ार पियो करे। मरीज बाबा हेॾा अची वे हिन पासे खां मरीज। अल्लाह हा बाबा हाणे तुंहिंजी तबियत कीअं आहे? डॉक्टर साहब तव्हां वारी गोरियूं खायां थो। ॾींहुं राति सुतो पियो आहियां। पेट जे सूर जी ख़बर ई कान थी पए। ये गोरियूं खाईंदे त पछाड़ी जी ख़बर कान पवंदी। तूं हली दवाउनि में पाणी मुंहिंजो मतिलबु आहे त दवाऊं हली ठाहे हल बाबा जी साईं तूं इहा ई दवा खाईंदो रह ऐं पंहिंजी तबियत बाक़ाइदगीअ सां अची मूंखे ॾेखारींदो सम्झई? हा साईं। डॉक्टर साहब जी भला ॾोकड़ केतिरा ॼाण? बाबा जेके हमेशह ॾींदो आहीं। हा साईं। जी साईं। भला हाणे मां वञा? हा भली बाबा तोखे मोकल आहे।
कंपाउंडर कंपाउंडर अरे छा थियो अथई? छड़ियो डॉक्टर साहब, तव्हां बादशाह माण्हू आहियो, हुन मरीज़ जे साम्हूं डॉक्टर साहब तव्हां मुंहिंजी बेइज़ती करे छॾी। ऐं तो मरीज़ खे गोरियुनि जे लाइ छा पियो चयो? हू छा सम्झंदो? डॉक्टर साहब एॾी सम्झ हुजे सा त पोइ इहे निंड जी गोरी पेट जी गोरी सम्झी छो खाया? भला ॿुध, आयो ई हिकिड़ो मरीज़ छा? ॿियो वरी ॿिए खोटीअ खे जॾहिं ईंदो। तूं बक बंदि कोन कंदे? केरु ॿुधी वठे त? इन में खिलण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? डॉक्टर साहब ॻाल्हि तूं थो करे, शर्म मूंखे थो अचे। अरे हाणे ठहियो, कॾहिं खां मश्किलो थियो आहीं। वाह जी ॻाल्हि कई अथई, अला वाह जी ॻाल्हि कई अथई। मां इन खां त मश्किलो हुजां न त ॾाढो कमाए। तूं बकवास बंदि कोन कंदे? हाँ हाँ मां बंदि कयां, तव्हां शुरू। मुंहिंजो मतिलबु आहे त हाणे छॾे न पए सघे, कम जी ॻाल्हि कयूं। मूं तोखे चयो हो त डॉक्टर न्याज़ खे भॼाइण जो को तरीक़ो ॻोल्ह। इन सिलसिले में तो छा कयो? तूं रिपोर्ट ॾे। बंदोबस्तु थी वियो आहे? हाँ हाँ, अॼु पहिरीं सुई लॻंदी। ऐं जे इंजेक्शन असर न कयो त पोइ? पोइ सर्जरी कबी, ऑपरेशन थींदो। डॉक्टर साहब पर इन कम में तकड़ कान खपे। मरीज़ खे आस्ते 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 पूरो कबो। पर इहो तरीक़ो कहिड़ो आहे? डॉक्टर साहब इहो तरीक़ो तव्हां खां सिखियो आहे। आख़िर मां बि त मुस्तक़बिल जो डॉक्टर आहियां। तूं मूंखां उहे गुर सिखी कोन थो, बाक़ी तूं डॉक्टर धूड़ थींदे। इंस्पेक्टर साहब किथे आए? चाचा ते वियल आहे। ॿियो को ऑफिसर कोन्हे? अदा तो ते त अखि कान थी ॿुधेसि। कंहिंजो खून करे आयो आहीं छा? खून न? खून न त कंहिं सां झेड़ो करे आयो हूंदे। मां डॉक्टर आहियां, परियां ग़रीबाबाद में मुंहिंजी क्लिनिक आहे। डॉक्टर आहीं? अच्छा अच्छा अच्छा, वेहो वेहो वेहो। अवां जी हालत कीअं थी आहे? मां क्लिनिक बंदि करे अची रहियो हुअसि त कुझु हुंडनि मूं ते हमिलो कयो। कुंटल? हालत ॾिसो, कुंडा हेड़नि शरीफ़ माण्हुनि खां बि नथा मिलनि। भला अवां जी गाॾी बि फुरे विया या बचाव थी वियो? हा, मोटरसाइकिल हुई, उहा बि फुरे विया। मोटरसाइकिल? तव्हां मोटरसाइकिल ते चढ़ी पिया आहिया छा? वॾा डॉक्टर साहब जी कार ख़राब थी पई हुई, उन करे अॼु मोटरसाइकिल ते चढ़ी आयो। कार बार कान्हे, मोटरसाइकिल बहाण वरिती हुअमि। नओं डॉक्टर आहे, पोइ भला अवां जी कहिड़ी ख़िदमत करियूं? मां रिपोर्ट दाख़िल कराइण आयो आहियां। छा जी? मोटरसाइकिल जे फुरजी? मूं ते खूनी हमिलो थियो आहे। जिन माण्हुनि तो ते हमिलो कयो आहे उन्हनि खे सुञाणी थो? का दुश्मनी? मुंहिंजी त कंहिंसां का दुश्मनी कान्हे। तुंहिंजी कंहिंसां का दुश्मनी कान्हे? पुलिस जादू जो इल्मु आहे छा? वॾा झेड़ो वेड़ो कुझु कोन हूंदो। भाया तो किन लोफर छोरनि मोटरसाइकिल जी फुर करणु चाहियूं हूंदी, मोटरसाइकिल खे बचाईंदे डॉक्टर साहब खे रहणियूं आयूं न। ईअं आहे छा? थी सघे थो त ईअं हुजे, पर अवां रिपोर्ट दाख़िल करियो। डॉक्टर ॿुध, पुलिस खां जेकी बि पुॼंदो अवां जी मदद कंदी, बाक़ी रिपोर्ट खे छॾ। रिपोर्ट दाख़िल करण त ज़रूरी आहे। FIR दाख़िल करण में कहिड़ी ख़राबी आहे? FIR अहिड़ी मामूली कान्हे जेका ख़सीस ॻाल्हि ते कटिजे। मोटरसाइकिल जी फुर थी आहे, कार कान फुरी आहे। रिपोर्ट दाख़िल नथा करियो, बाक़ी पुलिस कहिड़ी मदद कंदी?
हालत ॾिसो माण्हू जो दिमाग़ केॾो ख़राब थी वियो आहे। न्याज़ जा पीउ अॼु त न्याज़ ॾाढी देरि कई आहे। अलाह ख़ैर कंदो, अची वेंदो। बाबा अदा वटि मरीज़ घणा अची विया हूंदा? हा, हाणे माशाल्लाह अस्पताल सुठी थी हलेसि, उते देरि थी वई हूंदसि। पर इन खां अॻु त कॾहिं एॾी देरि कान कई अथसि। अची वेंदो, अची वेंदो। अदा अची वियो? अब अची वियो तेरे सां? हा ॾिस अची वियो न, हरो भरो वेठी वसवसा करे। अदा ही छा? कुझु कोन, मां त बिल्कुलु ठीकु आहियां। अबा कमीस फाटी पई त हीअं चई त कुझु न आहे, छा थियो? सची घबराइण जी का ॻाल्हि कान्हे, मां त बिल्कुलु ठीकु आहियां न। त पोइ अबा हे छा आहे? ही रस्ते ते एक्सीडेंट थी पियो, मुंहिंजो त बचाव थी वियो पर मोटरसाइकिल जा टुकर टुकर थी विया। मोटरसाइकिल कुर्बान मुंहिंजे बचे था। अलाह ख़ैर कयो बाप, मोटरसाइकिल जी परवाह न आहे, जान त बची न। छा थियो? डॉक्टर छा चयो? डॉक्टर साहब चयो आहे त तव्हांजी तबियत बिल्कुलु ठीकु आहे ऐं सुभाणे डिस्चार्ज कंदा। खुदा कयो ख़ैर सां अस्पताल में जान त छुटी, पर घर में मुकम्मल आराम करिणो आहे। डॉक्टर साहब चयो आहे त का बि परेशानी, को बि टेंशन न थियणु घुरिजे। पुट इन जो दारो मदार त सॼो तुंहिंजे मथां आहे। मुंहिंजे मथां? मां सम्झुसि न बाबा। बुद्धि थी केॾो न अणॼाण थी पियो पुछे। पिणे खे जेका हेॾी सारी परेशानी आहे तंहिंजो को अंदाज़ो आहे तोखे? अदा जमाल मूंखे पुछण हिन कमरे में आयो हो, तॾहिं तूं सम्झी थो त मुंहिंजे दिलि जी हालत छा थी हूंदी? हा बाबा सम्झां थो। अदा जमाल खे ॾिसी मूंखे इहो महसूस थियो ॼण मुंहिंजे दिलि जी धक धक बंदि थी वई हुजे। खुदा कयो जो वरी दिलि जो दौरो कोन पियुसि। मां पंहिंजे वॾे भाउ सां अखियूं मिलाए ॻाल्हाए बि न सघियुसि। अदो जमाल वॾे दिलि वारो माण्हू आहे, ॿियो को हुजे त असांजो मुंहुं बि कोन ॾिसे हा। अकबर पुट, हाणे मुंहिंजी हयातीअ जो दारो मदार तुंहिंजे हथनि में आहे। जेकॾहिं तूं चाहीं त मूंखे जीआरे सघी थो, न त मूंखे मारे छॾ। बाबा ही त छा पिया चओ? मां पंहिंजे वॾे भाउ खे नाराज़ करे छॾणु नथो चाहियां। न खपे मूंखे इहा हयाती, न खपे। बाबा इन धाड़ेलनि जी मखलूक जो को गुरु पीर आहे ई कोन। हा सरकार, सो त बराबरि आहे, पर सदोरे ते अव्हांजा बि त घणेई थोरा आहिनि बाबा। कहिड़ी दुनिया में थो रही कमदार बाबा, उहे मुड़ुस ई मरी विया। हा सरकार बराबरि। अॼुकल्ह बाबा वात त ॻाढ़ा छोरा थी पिया आहिनि धाड़ेल, तुन में न को आहे हया न को मरम बाबा। पोइ सदोरे ते कहिड़ी मयार आहे? सदोरो अॻे छा हो साहब असांखे ख़बर आहे बाबा। ऐं हाणे भले बाबा पाण खे मुड़ुस माण्हू पियो सम्झे। कमदार बाबा, तो कॾहिं भोलड़े जे हथ में
लठ ॾिठी आहे। हाँ सरकार, बोलने जो तमें लठ ॾिजे तो मुड़सन खे ड्राए रखे बाबा। बस त हाणे भोलड़े जे हथ में बाबा कलेक्शन कॉफ आहे। हर को तो पंहिंजो पाण खे मुड़स माण्हू पियो सम्झे। पर बाबा पैसन ता करे लिहाज मुरवत सब छुटा बाबा। अरे बाबा, हमरा घर बार छॾियो, हयातीअ तां आसरो खयूं, झंगनि ऐं जबलनि में वतन पिया घुमंदा। इहो छा जे लाइ? सभु कुझु बाबा पैसे जे लाइ। पो सरकार जेको हुकुम हुजे सदोरे खे भला कहिड़ो जवाब ॾिजे? कमदार तूं हीअं कर, सदोरे खे चओ त सेठ साहब खां असांखे पैसा बाबा मिलिया ई कोन्हनि। जॾहिं मिलिया ई कोन्हनि त पाण ॾींदासीं किथां? ठीक आहे सरकार, ठीक आहे। सदोरो भली वञी वॾो माण्हू चे, मां पाण हली वञी खेसि ॿुधाए ईंदुसि बाबा। हा सरकार, हू सूबेदार जे कम जो अलाए छा थियो बाबा? अरे बाबा, तोखे त हरू भरू अचे सूबेदार जी गणती लॻी आहे। कंदासीं को न को बंदोबस्त कंदासीं बाबा। न सरकार, त मूंखे अव्हां जे हूंदे छो गणती थींदी बाबा? मूं त ईअं ई यादि पियो ॾियारियो पियो। कमदार आहे त इहा नंढड़ी ॻाल्हि, पर नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं बि मां ध्यान में रखंदो आहियां। फुसे मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। अञा बि कुझु बाक़ी आहे ॿुधण लाइ? प्लीज़ फौजिया, मुंहिंजी मजबूरी खे सम्झण जी कोशिश कर। खानदान खे तबाही खां बचाइण जो ॿियो को बि रस्तो कोन्हे। पंहिंजे खानदान खे बचाइण लाइ तूं मूंखे तबाह करणु चाहीं थो? न न फौजिया, न, इहा ॻाल्हि कान्हे। आउं त तोखां जुदा थियणु नथो चाहियां। न, मां पहाड़ी थियणु चाहींदसि ऐं ना ई कंहिं पहाड़ी खे बर्दाश्त कंदसि। तो इहो सोचियो की छा सम्झो तो मूंखे? मां भुलियल हुयसि, न मूं तोखे सुञातो न ई तूं मूंखे सुञाणे सघियो आहीं। मूं ते एतबार कर। आउं अॼु बि दिलि जी गहराइनि सां तोखे चाहियां थो। अच्छा, तूं अॼु बि मूंखे ओतिरो ई चाहीं थो? तूं परेशान छो थो थी? तोखे को न को फ़ैसिलो त करणो हो। तो जेको बहितर सम्झियो सो कयो। न फौजिया, न, मां सम्झंदो त मूं जेको फ़ैसिलो कयो उहो बहितर न आहे। तूं सम्झे थो त तुंहिंजो इहो फ़ैसिलो सही न आहे? हा। पोइ बि तूं चाहीं थो त मां इन ग़लति फ़ैसिले खे क़बूल करियां? मां छा करियां मां? तुंहिंजे अंदर अञा बि उहो कमज़ोर ॿारड़ो वेठो आहे। तूं पाण खे कॾहिं बि हुन खां आजो न कराए सघंदी। हा फौजिया, शायद आउं ॾाढो कमज़ोर आहियां। ऐं तूं चाहीं थो त मां बि तो वांगुरु कमज़ोर थी रहां, हिन घर में वेचारी थी रहां? न फौजिया, न, तूं हिन घर में ए रहंदी जीअं रही पई। हू मुंहिंजे ॻोठ में रहंदी ऐं तूं फिराइजी वेंदी मुंहिंजे हुनजे विच में। ख़ैर, फिलहाल त तूं पहिरीं बि हुई,
पंहिंजे माउ पीउ वटि ऐं मूं वटि, पर मूं उहो बि बर्दाश्त कयो। हाणे मां कंहिं बि ॿी औरत सां हिसेदार नथी थी सघां। तो शादी जो फैसलो पंहिंजी मर्ज़ीअ सां कयो। मूंखे तुंहिंजो फैसलो कोन वणियो, पर इन करे मां इहो न चवंदसि त तूं हाणे ठीकु कयो आहे। मां तो ई ॿुधाए, मां हींअर हिन हालत में ॿियो छा करियां हा? का बि औरत बाज खे बर्दाश्त नथी करे सघे, पर असां वटि वेचारियुनि औरतुनि खे हालतुनि सां समझौतो करणो पवे थो। अम्मा, इहो मुंहिंजे बस खां ॿाहिरि आहे। तोखे ख़बर आहे त मां समझौतो नथी करे सघां। मां समझां थी, तूं ये करे हा त मूंखे हैरत लॻे हा। अल्लाह जी, मां त आई आहियां चेरी। अम्मा, किथे मूं ग़लती त कान कई आहे? मां दावा नथी करियां त तोखे केतिरो सुञाणां थी, पर जेतिरो तोखे सुञाणां थी हिन हालत में तूं उते रही कान सघी आहे। माइट त धीउ जो ॿार लहणु चाहींदा आहिनि, पर मां त वरी अव्हां ते ॿार थी आई आहियां। तूं सची चरी आई। औलाद माइट ते ॿार थींदो आहे भला? छो भा, दुश्मननि जी तबियत ठीकु आहे न? हाँ मां ठीक है। ही पंहिंजा कहिड़ा हाल कया अथई? छो मूंखे छा थियो आहे? सॼो ॾींहुं कमरे में बंदि वेठो आहे। असां तोखे नथा वणूं छा? ना मां, अहिड़ी ॻाल्हि कान्हे। तॾहिं फौजिया जो वञण जो ॾुख अथई? मां फौजिया मुंहिंजी ज़ाल आहे। ज़ालूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि? हुनखे तुंहिंजो ख़्यालु हुजे हा त इहा हली न वञे हा। मां उहे अहिड़ी ॻाल्हियूं बर्दाश्त न करे सघिया। हा, उहो मथां लही आई आहे,
कीअं बर्दाश्त करे हा? मां हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी तबियत आहे। हू अहिड़ियुनि हालतुनि में हिते न रही सघिया। कहिड़ियूं हालतूं? हीअ का नई ॻाल्हि कान पई थी। मर्द ॿ टे शादियूं बि कंदा आहिनि, पोइ उहे कीअं रहंदियूं आहिनि? अवां पंहिंजी मर्ज़ी पूरी कई, फौजी अवां जो घर छॾे हली वई। पोइ हाणे हुनजे ख़िलाफ़ ॻाल्हाइण में कहिड़ो फ़ाइदो? फौजिया खे असां घर मां कोन कढियो आहे, पंहिंजी मर्ज़ीअ सां वई आहे। ॿाहिरां छा पढ़ी आई आहे, पाण जहिड़ो कंहिंखे सम्झे ई कान थी। अम्मा प्लीज। छोकिरे ते अलाए कहिड़ो जादू कयो अथसि, कंहिंखे ॻाल्हाइण ई कोन थो ॾिए। फौजी तोखे समुंड एतिरो छो वणंदो आहे? समुंड खे ॾिसी मन अंदरि अजीब एहसास पैदा थींदा आहिनि, हैबत जा, पुरअसरारीअ जा ऐं गहराईअ जा एहसास। ऐं तोखे ॾिसी मुंहिंजे मन अंदरि जेके एहसास पैदा थींदा आहिनि, तिन जी तोखे ख़बर आहे? ख़बर आहे। भला ॿुधाए तो वञा। प्यार जा एहसास? बस ईअं कोन्हे। छा मतलब? प्यार जो एहसास मामूली ॻाल्हि आहे? मूं ईअं त नाहे चयो, पर इन सां गॾु ॿिया बि एहसास हूंदा आहिनि। चङो तूं ॿुधाए। प्यार, पंहिंजाइप ऐं सूंहं। Don't tell me. You are joking. Believe me, फौजी। पर मूं वटि सूंहं आहे किथे? मां त पाण खे एतिरी ख़ूबसूरत कान थी सम्झां। You are beautiful, फौजी। You are most beautiful woman on earth. इहा तुंहिंजी नज़रनि जी ख़ूबसूरती आहे। सचपच अकबर, तुम खे एतिरो चाहीं थो? जेतिरो ही समुंड लामहदूद ऐं गहरो आहे, मुंहिंजो प्यार बि एतिरो ई लामहदूद ऐं गहरो आहे।